सिंध अंदर सूफ़ियुनि जूं दरगाहूं अमन प्यार मोहब्बत ऐं पंजाब जा अहिड़ा माग आहिनि जिथे अचण सां रूहानी तौर सुकून मिले थो। ख़ासि करे सूफ़ी बुज़ुर्गनि जे उर्स जे मौक़े ते ॾुरांह इलाइक़नि खां कही ईंदड़ माण्हुनि जे मन में मोहबत जा अथाह इहो साबित कनि था त असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जेको माण्हुनि जे मन में मच मचायो आहे सदाईं खेसि ॿरंदो रहे थो। सिंध जे मशहूरु सूफ़ी बुज़ुर्गनि मां दीन शाह बि हिकु वॾी हैसियत रखे थो। अहिड़ी रीति सूफ़ी बुज़ुर्ग दीन शाह जे 3 ॾींहंनि वारे उर्स जूं तक़रीबूं पुॼाणी ते पहुतियूं आहिनि। हिन उर्स जे पहिरें ॾिहाड़े ते अॻूणे PPMNA ख़ालिद लुंड जे संदसि फर्ज़ंद नूर मोहम्मद ख़ान लुंड दरगाह ते पहुची चादर चाढ़ी। जॾहिं त सूफ़ी रागिन सूफ़ियाणा कलाम ॻाए खेसि वेठलनि खे जुमाए छॾियो। ॿिए तरफ़ उर्स जे मौक़े ते मलाखड़े जा बि धूल वॼी रहिया आहिनि। मल पहलवान हिक ॿिए खे पट ते किराइण लाइ रवायती अंदाज़ में अंदरियूं ऐं ॿाहिरियूं मनड़ियूं ऐं जाठा हणंदे हिक ॿिए खे मल मारण जी कोशिश में रुधल आहिनि। उर्स जे मौक़े ते सिंध जी सक़ाफ़ती रांदि खेॾी वई जंहिं में मल पहलवाननि हिक ॿिए जा संदरा ॿधी पंहिंजा जोहर ॾेखारिया। वाह 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 रे पंजाबी वाह यो पंजाबी है बावलपुर जो जय मारवा के मालवे जे तकरीबन जो 23 साल थी विया आहिनि, लेकिन असांखे ख़ुदा गवर्नमेंट जी तरफ़ असांखे ॾाढो ॾुख ॾे वेठो थो। गवर्नमेंट जेको सकाफ़त खातो आहे असांखे कुझु बि कोन ॾिए थो पियो। जेकर असां पहलवाननि जा वज़ीफ़ा मुक़ररु कया वञनि, छा जे कर त असां ग़रीब पहलवान आहियूं पिया। असांखे जेको ताउन थिए थो पियो, ताउन जेको आहे इहो अवाम जो ताउन बि आहे। ऐं जेको हीउ प्रोग्राम थियो आहे दीन शाह बादशाह जो, हिन पर अब्दुल रज़ाक कुरई साहब जो ज़िला काउंसिल जो मेंबर आहे पियो, उनजो प्रोग्राम थियो आहे। असां भिटई ते बि वेंदा आहियूं, अनवर शाह ते बि वेंदा आहियूं, पंजाब बि वेंदा आहियूं। दीन शाह जो मेलो भलो आहे। असांजे ज़िले में शफ़ी को पोइ अलाह ॾिठो आवान ये बुनियादी है भला मल सफ़र। ये अंग्रेज़ दौर खां वठी हले थो पियो। इन में सिंध पंजाब बलूचिस्तान खां मल पहलवान ईंदा आहिनि, मल जो मुक़ाबिलो कंदा आहिनि। उन खां अलावा वॾा अक़ीदतमंद साईं जा सिंध पंजाब बलूचिस्तान खां ईंदा आहिनि। जंग सियाल बलूचिस्तान, उन खां अलावा नंगर न्याज़ जो पिणु मुकमिल बंदोबस्तु हूंदो आहे। रिहाइश जो बि पिणु बंदोबस्तु हूंदो आहे। उन खां अलावा पास गिरदाई जा जेके बि इलाइक़े जा हिते क़ौमूं वेठियूं आहिनि, उन्हनि जो ख़ासि करे इन दरगाह सां तावन हूंदो आहे। अहिड़ा मेला सदाईं थींदा रहनि त नंढे नसुल खे ख़बर पए। नंढो नसुल जेको आहे हेॾे लाड़ो करे मनशात खां घणे बुराइनि खां बची वेंदो ऐं सुठे नमूने सां जेको आहे हिकिड़ी सिहतमंद क़ौम साबित थींदी। उम्मीद आहे त सूफ़ी बुज़ुर्ग दीन शाह जे आगुर ते हर साल जीअं मेड़ मचंदा रहनि। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।